نحمده ونصلي ونسلم على رسوله الكريم اما بعد فاعوذ بالله من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم. ہر طرح جی واکھاڻ ان رحیم ऐं करीम रब जल जलालहू जे लाइ जेको अकेलो इबादत जो लाइक़ु आहे, जंहिं पंहिंजी कुदरत कामिला सां इन पूरी काइनात खे वजूद अता फ़रमायो ऐं हू पंहिंजी कुदरत कामिला सां पूरी काइनात में जेकी भी मखलूक़ात पैदा फ़रमायईं उन समूरी मखलूक़ात जो अकेलो पालनहार आहे. हू वाहिद आहे, हू यकता आहे, हू मालिक आहे, हू ख़ालिक़ आहे. उहो करीम रब जल जलालहू जंहिं हिन काइनात खे वजूद अता फ़रमाइण खां बाद इन में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं नेमतूं अता फ़रमाईं. उन नेमतुनि सां गॾोगॾु अल्लाह तबारक व तआला मखलूक़ात खे पैदा फ़रमाईं, तख़लीक़ फ़रमाईं. उन समूरी मखलूक़ात में रब काइनात जल जलालहू जंहिं मखलूक़ खे सभ खां वधीक शरफ़ अता फ़रमायो उहो आहे हज़रत इंसान. इंसान खे अल्लाह तबारक व तआला अशरफुल मखलूक़ात जे शरफ़ सां मुशर्रफ़ फ़रमायो ऐं उन इंसान जे लाइ ही काइनात जूं नेमतूं अता फ़रमाए छॾियईं त ए मखलूक, ए मुंहिंजा बानो, समूरी काइनात जूं नेमतूं तव्हां जे लाइ, मगर तव्हां सिर्फ़ मूं हिक जे लाइ. मखलूक सिर्फ़ अल्लाह जे लाइ, समूरी काइनात जूं नेमतूं मखलूक यानी इंसान जे लाइ. इंसान तूं केॾो ख़ुशि नसीब आहे जो पूरी काइनात तुंहिंजे लाइ आहे, मगर तूं हिकु अल्लाह जे लाइ. ऐं इन समूरी मखलूक़ात इंसान ज़ात जी हिदायत जे लाइ ॾिसो रब जी इंसान सां मुहबत केॾी आहे. हुन इन इंसान खे इनाम ॾियण जे लाइ, इकराम नवाज़ण जे लाइ, शरफ़ अता फ़रमाइण जे लाइ वरी अञा वॾो इनाम रखियईं जन्नत जो. उन जन्नत में दाख़िल करण जे लाइ रब करीम जल जलालहू इंसान खे गुमराही खां बचाइण जो बि रस्तो अता फ़रमायईं. कंहिंजे ज़रिए सां लॻभॻि 1,24,000 नबी सगोरा, हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं लॻभॻि 1,24,000 नबियनि सगोरनि खे अल्लाह तबारक व तआला छो मोकिलियो? इन इंसान जी हिदायत, इन जे रहबरी, इन जे रहनुमाई, ताकि कंहिं तरह इहो इंसान अचे जन्नत जी तरफ़ अचे. ॾिसो त सही, मां जन्नत तव्हां जे लाइ केॾी आलीशान नेमतुनि वारी बणाई आहे. ऐं इन इंसाननि जी हिदायत जे लाइ सभ खां आख़िर में सभिनी नबियनि जो सरदार ख़ातमुन नबियीन रहमतुल लिल आलमीन हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे रब काइनात मोकिलियो ऐं नबूवत जो सिलसिलो ख़त्म फ़रमाईं. ख़ातमुन नबियीन सल्लल्लाहु अलैहि व वसल्लम जी ज़ात ते हाणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला छा फ़रमायो? इन्नका लअला ख़ुलुक़िन अज़ीम. ए महबूब, तोखे मूं आला दर्जे जा ख़ुल्क़ अता फ़रमाया, ज़बरदस्त तोखे ख़ुल्क़ अता फ़रमायो, बहितरीन हुस्न अख़लाक़ सां नवाज़ियो. ऐं वरी इंसाननि सां मुख़ातिब थींदे रब काइनात इरशाद फ़रमायो त लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना. हिन मुंहिंजे महबूब, हिन आख़िरी नबी जी ज़िंदगी तव्हां जे लाइ बहितरीन अमली नमूनो आहे. जी नाज़रीन, अव्हां इहे जेके तमीदी कलमात मां जी ख़िदमत में पेश कया, इन मां तव्हां सम्झी विया हूंदो त मां छा थो चवणु चाहियां. त जेकॾहिं ज़िंदगी बहितरीन गुज़ारणी आहे त हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके आख़िरी नबी आहिनि उन्हनि जी पैरवी करियो. तव्हांजी दुनिया बि संवरजी वेंदी, आख़िरत बि संवरजी वेंदी. दुनिया में बि इज़्ज़त व एहतराम, क़ब्र में बि, मैदान हशर में बि. इंशाअल्लाह तबारक व तआला अॼु असांजो मौज़ू हूंदो तौहीद. तौहीद बारी तआला जल जलालहू जो मौज़ू ते अॼु असां पाण वटि जे महिमान खे मदऊ कयो आहे उहो सिंध जो आलीशान आलिम दीन, बहितरीन क़ादिरुल कलाम, बहितरीन गुफ़्तगू कंदड़ ऐं उस्तादुल उलमा, केतिरा ई आलिम संदन शागिर्द आहिनि. जी हाँ, अल्लामा बरकतुल्लाह खोसो साहब, अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाह. साईं ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? अव्हां जी महिरबानी, अव्हां तशरीफ़ वठी आया. अव्हां जो ताल्लुक़ कश्मीर शहर सां आहे. अॼोकी इन बाबरकत महफ़िल ऐं सुबुह जे इन भलारे वक़्त में असांखे हम्द ऐं नात शरीफ़ जेका ॿुधाईंदी उहा मोहतरमा रिज़वाना हसन. अस्सलाम वालेकुम. बहुत शुक्रिया आप तशरीफ़ लाई. त बिला ताख़ीर असां तमीदी कलमात खां पोइ इंट्रोडक्शन खां पोइ रोज़ जे मामूल जीअं असां इब्तिदा रब काइनात जी हम्द सां कंदा आहियूं ऐं गुज़ारिश कंदुसि रिज़वाना हसन खे त हू हम्द बारी तआला पेश करण जी सआदत हासिल कनि.
اعوذ باللہ من الشیطان الرجیم. کعبے کی رونق، کعبے کا منظر، کعبے کی رونق، کعبے کا منظر. اللہ اکبر، اللہ اکبر، اللہ اکبر، اللہ اکبر. دیکھو تو دیکھے جاؤں برابر، دیکھوں تو دیکھے جاؤں برابر. اللہ اکبر، اللہ اکبر، اللہ اکبر، اللہ اکبر. تیرے کرم کی کیا بات مولا، تیرے حرم کی کیا بات مولا. تیرے کرم کی کیا بات مولا، تیرے حرم کی کیا بات مولا. تاعمد کر دے اعلیٰ مقدر. اللہ اکبر، اللہ اکبر، اللہ اکبر، اللہ اکبر. بھیجا ہے جنت سے تجھ کو خدا نے، چوما ہے تجھ کو میرے مصطفیٰ نے. بھیجا ہے جنت سے تجھ کو خدا نے، چوما ہے تجھ کو میرے مصطفیٰ نے. ہے سنگ اسود تیرا مقدر. اللہ اکبر، اللہ اکبر، اللہ اکبر، اللہ اکبر. یاد آ گئی جب اپنی خطائیں، اشکوں میں ڈھلنے لگی التجائیں. یاد آ گئی جب اپنی خطائیں، اشکوں میں ڈھلنے لگی التجائیں. رویا غلاف کعبہ پکڑ کر، رویا غلاف کعبہ پکڑ کر. اللہ اکبر، اللہ اکبر. کعبے کی رونق، کعبے کا منظر. اللہ اکبر، اللہ اکبر. ماشاءاللہ، کعبے کی رونق، کعبے کا منظر. اللہ اکبر، اللہ اکبر. اواں حمد شریف ॿुधी جی. علامہ صاحب، اॼो को टॉपिक، अॼो को मौज़ू त असांजे ईमान जो पहिरियों जुज़ जेको आहे उहो आहे तौहीद. त तौहीद जी पहिरीं वज़ाहत फ़रमायो त तौहीद चइबो छा खे आहे. असां तौहीद पढ़ियो त ॾाढो आहे, छो त असांजो तरबियती प्रोग्राम आहे. शुरू खां वठी असांजा जेके प्रोग्राम्स आहिनि उहे वॾड़नि नंढड़नि ॿारनि सभिनी जी तरबियत ते मबनी आहिनि. सो तरबियत में बहितरीन ऐं सभ खां अव्वल जेको असांजो जुज़ आहे उहो आहे तौहीद बारी ताला. तौहीद चइजे छा खे, इन जी पहिरीं वज़ाहत करियो त पोइ वरी इन मौज़ू ते वधीक गुफ़्तगू कंदासूं इंशाअल्लाह. الحمدللہ رب العالمین والصلاة والسلام علی خاتم النبیین اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم.
तौहीद वहदतुन खां मुश्तक़ आहे। वहदतुन जो मतिलबु हूंदो आहे अकेलो या अकेली ज़ात या यकता या तन्हा। तौहीद बारी तबारक व तआला जो मतिलबु ही हूंदो आहे कि अल्लाह तबारक व तआला खे उन जी ज़ात में, उन जी सिफ़ात में, उन जी अस्मा में, उन जे अफ़आल में अकेलो मञणु। माशाअल्लाह, थोरो मां आसान लफ़्ज़ अञा आसान कयां छो त थो। तव्हां जेको अस्मा सिफ़ात ये आवाम सम्झे न उहा गुफ़्तगू करियो। यानी आम फ़हम लफ़्ज़नि में हीअं सम्झो कि अल्लाह तबारक व तआला जीअं अल्लाह तबारक व तआला जे लाइ सिफ़त रज़ाक़ आहे, ठीकु, जीअं अल्लाह तबारक व तआला जे लाइ सिफ़त रहमान आहे, सही, अहिड़े तरीक़े सां जीअं रब तबारक व तआला जी सिफ़त रहमान आहे या जीअं रब तबारक व तआला रज़ाक़ आहे, काइनात में कोई भी ज़ात अल्लाह तबारक व तआला जे मिसल, अल्लाह ताला जे हमसर कोई भी ज़ात न आहे। बेशक, त अल्लाह तबारक व तआला अहिड़े तरीक़े सां पंहिंजी तमामु अस्मा में, पंहिंजी सिफ़तनि में, सिफ़तुनि में, जी, पंहिंजे अफ़आल जे, पंहिंजे कमनि जे अंदरि अल्लाह अफ़आल तबारक मां मुराद अफ़आल मां मुराद जेके अल्लाह तबारक व तआला जी तदबीर जा जेके बि कम आहिनि आहिनि। उहे अल्लाह तबारक व तआला उन में पंहिंजी ज़ात में यकता आहे, तन्हा आहे। असां सूरह इख़लास शरीफ़ तक़रीबन पढ़ंदा आहियूं। जी जी अल्हम्दुलिल्लाह। उन सूरह मुबारक जी जेका पूरी तफ़सील आहे उहा अक़ीदा तौहीद ते मुश्तमिल आहे। वाह, उन में अल्लाह तबारक व तआला फरमायो कुल हुवल्लाहु अहद। महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां फरमायो कि अल्लाह ताला जी ज़ात अकेली आहे। मतिलबु फरमायो तव्हां, फरमायो मां बि तव्हां, चई सघां पियो त मां अकेलो आहियां, पर लेकिन महबूब पंहिंजे महबूब तव्हांखे सल्लल्लाहु अलैहि लबनि मां वसल्लम इहा शइ, हुजूर जे मुबारक अल्लाह ज़बान मुबारक लबे मुबारक मां उहा ॻाल्हि अल्लाह कुल तबारक के अपनी बात भी लब से तेरे तेरे सुनी सुनी और अल्लाह को है कितनी तेरी तेरी गुफ्तगू गुफ्तगू पसंद, सुभान अल्लाह। तो कुल हुवल्लाहु अहद चई करे अल्लाह तबारक व तआला जाते पंहिंजी वहदानियत जो बयानु फरमायो, उते ई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पंहिंजे ॿारनि सां ताल्लुक़ खे बि बयानु फरमायो। वाह, हालांकि रब तबारक व तआला फरमाए सघे पियो मां अकेलो आहियां, मां मां अकेलो आहियां, बेशक, हुवल्लाहु अहद खां बि ॻाल्हि शुरू थी सघे जी पई। जी बिल्कुलु बिल्कुलु। त अल्लाह तबारक व तआला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए असांखे इहो सम्झायो त अल्लाह ताला जी ज़ात अकेली आहे। बेशक। उन खां बाद फरमायो अल्लाहु समद। इहो अल्लाह ताला जी अफ़आल जे बारे में आहे जी, कि अल्लाह तबारक व तआला कंहिंजे कमनि जो मुहताज न आहे। बेनियाज़ आहे। अल्लाह तबारक व तआला पूरी काइनात को बेनियाज़ आहे। वाह, यानी इंसान त अल्लाह ताला जी ज़ात को बग़ैर, बेनियाज़ छा खे चइजे? बेनियाज़ जो मतिलबु इहो हूंदो आहे कि जंहिंमें कंहिंजी ज़ात जी मुहताजगी न हुजे, कंहिंजी ज़ात जी परवाह न आहे कंहिंजी। जीअं इंसान दुनिया में ईंदो आहे त उन लाइ ज़रूरी इहो आहे कि उहो माउ पीउ जे मिलाप सां दुनिया में ईंदो आहे, मुहताज हूंदो आहे दुनिया में कंहिंजे वजूद जो बि, वजूद जे लाइ बि कंहिंजे वजूद जो हुअणु ज़रूरी आहे। जी जी, लेकिन अल्लाह तबारक व तआला जी जेका ज़ात अक़दस आहे उहा आहे क़दीम। अल्लाहु अकबर। क़दीम जो मतिलबु हूंदो आहे हमेशा खां हमेशा उहो आहे ऐं हमेशा खां हमेशा उहो रहंदो, अज़ली ऐं अबदी, अज़ली ऐं अबदी, हर हमेशा क़दीम अज़ली अबदी, यानी हमेशा उहा अल्लाह तबारक व तआला जी ज़ात असां वटि त क़दीम उर्फ़ आम में ई आहे न, क़दीम हिकिड़ी पुराणी शइ खे चइबो आहे, पुराणी शइ खे चइबो आहे। आम तौर ते, लेकिन पर इल्मी गुफ़्तगू इहा आहे त क़दीम उहो आहे जंहिंजी शुरूआत न हुजे, शुरूआत न हुजे। अल्लाह ताला जी ज़ात उहा आहे जेका क़दीम अज़ली ऐं अबदी आहे, यानी अल्लाह तबारक व तआला जे वजूद जे लाइ कंहिं ॿिए जे वजूद जो हुजणु ज़रूरी न आहे, बल्कि अल्लाह तबारक व तआला ही जी जेका ज़ात आहे उहा ई हमेशा खां आहे ऐं हमेशा खां हमेशा रहंदी। अल्लाहु समद, अल्लाह हर शइ खां बेनियाज़। लम यलिद व लम यूलद, न उहा कंहिं ॿिए कंहिंजी औलाद आहे, न उन वटि ॿिए कंहिंजी औलाद आहे। सुभान यानी अल्लाह तबारक व तआला पंहिंजी बेमिसल ऐं बेमिसालियत खे कहिड़े तरीक़े सां बयानु फरमायो, इन खे इल्मी एतबार सां चवंदा आहिनि कि कलाम त मुख़्तसर हूंदो आहे, माना वरी वज़ाहत वारो हूंदो आहे। अल्लाह साहब इहा गुफ़्तगू हितां ई जारी रखंदासूं। असां वटि वक़्तु थियो आहे हिकु नंढड़े कमर्शियल ब्रेक जो। जी नाज़रीन, वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढड़ी साईअ जो। असीं इजो था वापसि वरूं। अवां ॾिसंदा रहो सिंध टीवी जो प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, हिकु भेरो अवां खे वरी दिलि जी गहराइनि सां वेलकम चऊं था। अवां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। ऐं अॼु असांजो जेको मौज़ू आहे, ज़बरदस्त मौज़ू आहे। लाज़मी पाण बि ॾिसो ऐं पंहिंजे बचड़नि खे, घर भातियुनि खे बि ॾेखारियो, ताकी असांखे ख़बर पए त अल्लाह तबारक व तआला जी तौहीद चइबो छा खे आहे। जी अल्लाह साहब, सूरह इख़लास लम यलिद व लम यूलद ते पहुता हुआसीं। त अल्लाह तबारक व तआला न ख़ुदि कंहिंजी औलाद आहे, न अल्लाह ताला जे लाइ कंहिंजी कोई औलाद आहे। यानी अल्लाह तबारक व तआला पंहिंजी बेमिसल ऐं बेमिसाल हुजण खे अहिड़े तरीक़े सां बयानु फरमाए कि जिते कंहिंजो शक ऐं शुबो बि न रहे। छाकाणि त
कुछ अहिड़ा अक़ीदा नज़रिया रखण वारा जीअं इस्लाम खां मुस्लमाननि खां बग़ैर अलावा बि जेके मज़हब आहिनि उहे अक़ीदो रखंदा आहिनि कि हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जा जेको आहे औलाद आहिनि, या कुछ यहूदियुनि जो इहो अक़ीदो नज़रियो आहे, उहे इहे सम्झंदा आहिनि कि हज़रत उहे चवंदा आहिनि हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जेको आहे सिर्फ़ यहूदी खे नबी करीम अलैहिस्सलाम जनायुनि जे ॿियनि खे दावत इस्लाम पेश कई त उन्हनि इहो जवाबु ॾिनो त नहनु अबनाउल्लाह व अहिब्बाहु, त अल्लाह तबारक व तआला इन नज़रिये जो काट फरमायो, अल्लाह जा पुट आहियूं, नहनु अबनाउल्लाहि व अहिब्बाहु, असां अल्लाह जा पुट बि आहियूं, असां उनखे पसंदि बि कंदा आहियूं जी। त अल्लाह तबारक व तआला इन अक़ीदे जो रद्द फरमायो, जीअं हुननि अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में फरमायो लक़द कफ़र अल्लज़ीना क़ालू इन्नल्लाह सालिसु सलासा, उन्हनि माण्हुनि जेके अल्लाह तबारक व तआला सां जे कुफ़्र कयो उहे चवनि था त अल्लाह तबारक व तआला जे टे ज़ातूं आहिनि जी, यानी हज़रत ईसा अलैहिस्सलाम, सईदा बीबी मरीम रज़ियल्लाहु तआला अन्हा ऐं अल्लाह तबारक व तआला जी बि ज़ात। त अल्लाह तबारक व तआला इन काफ़िरनि जी इन अक़ीदे खे रद्द फरमायो कि अल्लाह तबारक व तआला अकेली ज़ात अहिड़ी आहे जो उहा बि कंहिंजी औलाद न आहे ऐं अल्लाह तबारक व तआला जे लाइ बि काई औलाद साबित न आहे। उन खां बाद अल्लाह तबारक व तआला फरमायो वलम यकुल लहू कुफुवन अहद, ऐं अल्लाह तबारक व तआला जे लाइ कोई हमसर बि न आहे ऐं उहो ज़ाते वहदहु ला शरीक अकेली ज़ात आहे, कुफु बि न आहे, मट बि न आहे, हमसर बि न आहे, कोई मिसल वारो बि न आहे, कोई मिसाल बि न आहे। इन लाइ उलमा खां तव्हां ख़ुतबे में शायदि इहो लफ़्ज़ ॿुधंदा हूंदव ला मिसल लहू वला मिसाल लह, त अल्लाह तबारक व तआला जे लाइ कोई मिसाल बयान कभी न थी सघे। इन लाइ क़ुरान अज़ीम में सूरह शूरा में अल्लाह तबारक व तआला फरमायो लैसा कमिस्लिही शै वहुव समीउल बसीर, अल्लाह तबारक व तआला जी मिसल काई ज़ात न आहे, उहा अल्लाह तबारक व तआला पंहिंजी शान जे मुताबिक़ ॾिसंदड़ बि आहे ऐं अल्लाह तबारक व तआला ॿुधंदड़ बि आहे। त अल्लाह तबारक व तआला जे लाइ जेका इहा सिफ़त आहे कुफू, यानी उनजी हमपल आहे या उनजे हम बराबरि, अल्लाह तबारक व तआला जे लाइ कोई अहिड़ी ज़ात न काइनात में कोई आहे, न थी सघंदी। इन लाइ जंहिं महिल असां इहो सॼो अक़ीदो पढ़ंदा आहियूं त उन खां बाद क़ुरान करीम जी कई आयतूं आहिनि, जीअं सूरह आल इमरान जे अंदरि अल्लाह तबारक व तआला फरमायो इन फी ख़ल्क़िस समावाति वल अर्दि वख्तिलाफिल लैलि वन नहार लआयातिन लिउलिल अलबाब, हे ज़मीन आसमान जी खिलकत, हे सिज ऐं चंड जो अचणु, हे ॾींहुं राति जो पंहिंजे वक़्त ते अचणु, कोई लम्हे जो फ़र्क़ु न आहे, काई सेकंड जो फ़र्क़ु न आहे, ॾींहुं पंहिंजे वक़्त जे हिसाब सां पूरो थिए थो, राति पंहिंजे पूरे हिसाब सां पूरी थिए थी, ऐं कोई शइ पंहिंजे वक़्त खां ॿाहिरि बि न आहे। फरमायो इहो सभु कुझु तव्हां ॾिसो था, उन खां बाद तव्हां सम्झो नथा, इन में त अल्लाह तबारक व तआला अक़लनि वारनि लाइ वॾियूं वॾियूं निशानियूं रखियूं आहिनि, छाकाणि जो बंदा ऐं मोमिन अल्लाह तबारक व तआला जी इन पूरे निज़ाम काइनात खे ॾिसंदो आहे। सिज पंहिंजे वक़्त ते अचे, चंड पंहिंजे वक़्त ते अचे। हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाहि तआला खां कंहिं पुछियो त साईं इहो ॿुधायो कि अल्लाह तबारक व तआला जी वहदानियत ते छा दलील आहे? तव्हां चवंदा हो मुस्लमान जो अक़ीदो आहे कि अल्लाह ताला जी ज़ात अकेली आहे। फरमाए तूं गौर नथो करें हिकु जानवर, या फरमाए तव्हां इहो गौर नथो करें ज़मीन साॻी ई आहे। फरमाए तव्हां हिन में अगरि कणिक जो ॿिज विझो था त हुन मां कणिक पैदा थिए थो, उहा ई ज़मीन आहे, उन में तव्हां चांवर विझो था त अल्लाह तबारक व तआला तव्हांखे चांवर अता फरमाए थो। उन में जेका आहे तव्हां ॿिए क़िस्म जा फल ऐं उन जो ॿिज विधो था, पाणी साॻियो आहे, ज़मीन साॻी आहे, सिज साॻियो आहे, सॼियूं शयूं साॻियूं आहिनि, लेकिन मुख़्तलिफ़ शयूं पैदा थियनि थियूं। तव्हां उनखे ॾिसो था, तव्हांजी अखियुनि खे मज़ो अचे थो। फरमाए इहा त अल्लाह तबारक व तआला जी वहदानियत जी दलील आहे। तव्हां उनखे ॾिसो त सही, उन नज़रिए सां त ॾिसो कि रब तबारक व तआला फरमायो काइनात जी तब्दीली खे ॾिसो, इन फी ज़ालिका लआयातिन लिउलिल अलबाब, इन में अक़ल वारनि जे लाइ वॾी वॾी निशानियूं आहिनि। त बंदा ऐं मोमिन सभिनी निशाननि खे ॾिसी करे, सम्झी करे, इत्मिनान क़ल्ब करे, पोइ उहो चवंदो आहे कोई तो है जो निज़ाम हस्ती चला रहा है वही खुदा है। तव्हां हींअर हिकिड़ी गुफ़्तगू कई, चओ तव्हां फरमायो त अल्लाह तबारक व तआला पंहिंजी सिफ़तुनि मां अकेलो आहे, जॾहिं त अल्लाह तबारक व तआला जी सिफ़त आहे समी बसीर, अल्लाह ॿुधे बि थो, ॾिसे बि थो, ॾिसूं त असां बि था, ॿुधूं त असां बि था। अल्लाह तबारक व तआला रब आहे ऐं अल्लाह तबारक व तआला पाण क़ुरान में फरमायो त दुआ हीअं घुरो त रब्बि रहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा, ऐं मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे इन ॿिन्ही माउ पीउ ते रहम फरमा, इरहमहुमा इन ॿिन्ही ते रहम फरमा, कमा रब्बयानी सग़ीरा, जीअं मुंहिंजा नंढपण में रब हुआ यानी पालणहार हुआ। त पोइ अल्लाह तबारक व तआला सिफ़तुनि में अकेलो आहे। पाण पंहिंजे लाइ बि फरमाई त मां रहीम करीम आहियां, ऐं महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम लाइ फरमाई त मुंहिंजो महबूब रहीम बि आहे, करीम बि आहे। त
त पोइ ही सिफ़तूं त अल्लाह तबारक व तआला जूं तव्हां फरमायो त सिफ़तुनि में अल्लाह ताला अकेलो आहे, नबियनि खे बि उहो ई सिफ़तूं, इंसाननि खे बि तफ़सीर बेज़ावी में काज़ी बेज़ावी रहमतुल्लाहि तआला अलैह जी बहस पूरी लिखी आहे, उन में थोरी गुफ़्तगू थोरी डिघी थी वेंदी। उन में उन्होंने एतिराज़ इहो कयो त अल्लाह तबारक व तआला अर्रहमान अर्रहीम पहिरों फरमायो, अर्रहमान पहिरों फरमायो, रहीम बाद में फरमायो। जेका ॻाल्हि तव्हां चओ था न कि रब तबारक व तआला रहीम जी सिफ़त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ बि बयानु फरमाई आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम रहीम आहिनि। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। रऊफ़ भी आहिनि, रहीम भी आहिनि मोमिननि ते। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात अक़दस बि आहे। मां हिकिड़ो लफ़्ज़ हाणे इस्तेमालु कयो कि अल्लाह तबारक व तआला जी ज़ात अक़दस अज़ली अबदी ऐं क़दीम आहे। त अल्लाह तबारक व तआला जे लाइ जंहिं महिल इहे सिफ़तूं बयानु थींदियूं आहिनि कि अल्लाह तबारक व तआला समी बि आहे, यानी ॿुधंदड़ बि आहे, बसीर बि आहे, अल्लाह ताला ॾिसंदड़ बि आहे। त अल्लाह तबारक व तआला खे कंहिं इहे सिफ़तूं ॾिनियूं न आहिनि, उन ज़ात जूं पंहिंजियूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला जी पंहिंजी ज़ाती इहे सिफ़तूं आहिनि जंहिंजे ज़रिए सां रब ॾिसंदड़ बि आहे, रब ॿुधंदड़ बि आहे। बहानो जंहिं महिल समी ऐं बसीर हूंदो आहे, जीअं मां बि ॾिसां थो, तव्हां बि ॾिसो था, जेके नाज़रीन आहिनि उहे बि ॾिसनि था, उहे बि ॿुधनि था, इहे समी बसीर त इहे बि आहिनि। त असां ऐं तव्हां पंहिंजी ज़ात में समी बसीर न आहियूं, असांखे रब अता फरमायो आहे त असां समी ऐं बसीर आहियूं। यानी अल्लाह तबारक व तआला जी ज़ात अक़दस में जंहिं महिल सिफ़तूं बयानु थींदियूं कि अल्लाह तबारक व तआला रिज़्क़ ॾियण वारो आहे, अल्लाह तबारक व तआला मौत ॾियण वारो आहे, अल्लाह तबारक व तआला जो ख़ुदि सां ज़िंदा आहे, अल्लाह तबारक व तआला ख़ुदि सां क़ादिर आहे, ऐं अल्लाह तबारक व तआला ॾिसंदड़ ऐं ॿुधंदड़ बि आहे। ऐं कोई इंसान कंहिंजे लाइ इहे शयूं इस्तेमालु करे कि इंसान बि ज़िंदा आहे ऐं इंसान बि हिन शइ ते क़ुदरत रखे थो, इंसान बि इहे शयूं ॿुधे थो, इंसान बि इहे शयूं ॾिसे थो, त इहे जेकी बि सिफ़तूं अगरि इंसान में बि नज़र अचनि थियूं त उहो इंसान जो पंहिंजो कमाल न आहे, उहो कमाल अता करण वारे रब काइनात ख़ालिक़ काइनात जो कमाल आहे कि अल्लाह तबारक व तआला असांखे इहो अता फरमाया, यानी असांजो ॾिसणु ऐं ॿुधणु अताई आहे। रब तबारक व तआला जो ॾिसणु ज़ाती ऐं हमेशह का हमेशह आहे। ऐं इंसान खे जेको रब तबारक व तआला अता फरमाई उहो हादिस आहे, ख़तम भी थी सके तो। हादिस में मुराद उहा शइ जेका वजूद में आई हुजे, पहिरों न हुजे, बाद में वजूद में आई हुजे ऐं उहा ख़तम भी थी वञे। ख़तम यानी कि असां जेको ॾिसूं था, असांजी असां अखि जा मोहताज आहियूं, अखि खे बंदि करियूं था, ॾिसी न सघंदासूं। अल्लाह तबारक व तआला ॾिसण जे लाइ अखि जो मोहताज आहे नाहे। असां ॿुधूं था, करण जा मोहताज आहियूं। अल्लाह तबारक व तआला कन असांजा कमु करणु छॾे ॾींदा, हिकु उमिरि ईंदी आहे जॾहिं इंसान अर्ज़ल उमिरि ते पहुचंदो आहे, उन उम्र में इंसान जी समात, बसारत, ये सभु शयूं कमज़ोर थी वञनि थियूं। मगर अल्लाह तबारक व तआला कननि जो मोहताज न आहे, ॾिसे थो, पकड़े थो, हथनि जो मोहताज न आहे, जेको कुझु बि अल्लाह तबारक व तआला फरमाए थो ज़बान जो मोहताज न आहे। त असां तव्हां ज़बान, अखियुनि, कन ऐं हवासे ख़म्सा जेके आहिनि असांजा, मोहताज आहियूं असां उन्हनि जा, जॾहिं त अल्लाह तबारक व तआला इन शयुनि जो मोहताज न आहे। जी आलम साहब, हज़रत आदम अलैहिस्सलाम पहिरियों नबी, पहिरियों रसूल काइनात में, इंसानियत जी इब्तिदा जेका थी आहे उहा हज़रत आदम अलैहिस्सलाम खां थी आहे। ठीकु आहे, उन खां वठी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके वजह काइनात ऐं ख़ातमुन नबीयीन आख़िरी नबी आहिनि, लॻभॻि 1,24,000 नबी, तादाद जो तयन नथा करियूं, अंदाज़ो आहे 1,24,000 जे क़रीब नबी आहिनि। सभिनी नबियनि हिकिड़ी ॻाल्हि कई, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह आदम सफ़ीउल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। हर नबी ला इलाहा इल्लल्लाह जी दावत ॾिनी। आख़िर एॾो ज़ोर अल्लाह तबारक व तआला हर दौर में, हर नबी सगोरे खां हर जॻह ते ला इलाहा इल्लल्लाह ते एॾो ज़ोर छो? इन छा वजह आहे? इस्लाम जे बुनियादी अक़ीदनि मंझां ही अक़ीदो एतिरो अहम ऐं ज़रूरी आहे कि इन खां बग़ैर इंसान मोमिन कामिल छा मुस्लमान ई नथो थी सघे। यानी इस्लाम जी जेका बुनियाद आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बुनियल इस्लाम अला ख़म्सिन, इस्लाम जी जेका मज़बूती ऐं बुनियाद आहे उहा 5 शयुनि तां। उन 5 शयुनि में पहिरीं ॻाल्हि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक़ीदा तौहीद खे बयानु फरमायो। माशाअल्लाह। अक़ीदा तौहीद जो मतिलबु इहो आहे कि जेसिताणी इंसान अल्लाह तबारक व तआला खे वहदहू ला शरीक न समझदो, जेसिताणी रब तबारक व तआला खे रब न समझदो,
तेसाणी उनजो इस्लाम ही कामिल न आहे, मोमिन ही कामिल आहे। रब पालनहार आहे, पाले त सभ खे थो, ठीकु आहे। अल्लाह तबारक व तआला वजूद अता फरमा, ख़ालिक त सभ जो आहे। ॻाल्हि इलाह जी आहे, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह खां सवाइ ॿियो कोई इबादत जो लाइक़ न आहे। छो त इंसान जे अमाल सालिहा जो जेको मेन मर्कज़ आहे उहो अक़ीदा तौहीद आहे। इंसान जा जेके अख़लाक़ हसना आहिनि, जेका ॻाल्हि तव्हां शुरू में ॻाल्हि बयानु फरमाई कि असांजा जेके अख़लाक़ हसना बि आहिनि, व इन्नक लअला ख़ुलुक़िन अज़ीम, जेका तव्हां क़ुरान करीम जी आयत मुबारका नोट कई, त इहे आयात बयीनात या ला इलाहा इल्लल्लाह जो जेको मफ़हूम आहे उहो इन लाइ ज़रूरी आहे कि जेसिताणी इंसान रब तबारक व तआला जी बारगाह में न ईंदो, रब तबारक व तआला जी बारगाह में सजदा रेज़ न थींदो, त ॿुधायो पोइ रब तबारक व तआला खे मञींदो कॾहिं? रब तबारक व तआला जी मारिफत कीअं हासिल कंदो? अल्लाह तबारक व तआला पंहिंजी मारिफत जा खोड़ सारा दरवाज़ा रखिया आहिनि। उन्हनि मंझां अल्लाह तबारक व तआला जेको जी मारिफत जो जेको पहिरियों दरवाज़ो आहे उहो मौजूदु आहे, उनजी बुनियादी अक़ीदा तौहीद ते आहे। इन लाइ अल्लाह तबारक व तआला क़ुरान अज़ीम जी कई आयात बयीनात में इहो फरमायो, वमा अरसलना क़बलक मिर रसूलिन इल्ला नूही इलैहि अन्नहु ला इलाहा इल्ला अना फ़अबुदून। महबूब तव्हां खां पहिरां बि जेके नबी तशरीफ़ खणी आया, इल्ला नूही इलैहि, असां सभिनि लाइ इहा वही पैगाम इहो मोकिलियोसीं, अल्लाह तबारक व तआला खां सिवा कोई मअबूद न आहे। यानी अल्लाह तबारक व तआला खां अलावा कोई रब थी नथो सघे। ऐं अगरि अल्लाह तबारक व तआला खां अलावा कोई रब हुजे हा, कोई ख़ालिक हुजे हा, कोई काइनात खे हलाईंदड़ हुजे हा, तो कुरान अज़ीम में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो कि अगरि अल्लाह ताला लौ कान फ़ीहिमा आलिहतुन इल्लल्लाहु लफ़सदता, कि अल्लाह तबारक व तआला खां अलावा कोई माबूद बरहक़ अगरि हुजे हा, आहे त न, अल्लाह ताला जी ज़ात अकेली आहे, अगरि हुजे हा त ज़मीन आसमान में फ़साद बर्पा थी वञे हा, ज़मीन आसमान जो निज़ाम न हले हा। हिकु रब चाहे हा ॾींहुं हुजे, ॿियो रब चाहे हा न राति हुजे, हिकु रब चाहे हा सुबुह हुजे, ॿियो रब चाहे हा शाम हुजे। ईअं चइजे यानी अल्लाह उहो अल्लाह जंहिं तव्हांखे वजूद अता फरमायो, उहो अल्लाह जंहिं तव्हांखे नेमतूं अता कयूं, उहो अल्लाह जंहिं तव्हांखे हयाती अता कई, उहो अल्लाह जंहिं तव्हांखे मुख़्तलिफ़ इनामात सां नवाज़ियो, तव्हांजे लाइ जन्नत जो इतमाम कयो अथई, तव्हांखे हिकिड़ी शइ घुरे थो, पंहिंजी सीस निवायो मुंहिंजे आॾो। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, इंसान ऐं जिन्ननि जी तख़लीक़ जो सबब इबादत तबारक व तआला जी इबादत आहे। मूंखे हिकु वाक़ियो यादि अचे थो, इन इबादत जी बारे में आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिकिड़े शख़्स खे ॾिठो, छो त पाण नबी अलैहिस्सलाम आहे, शरीयत हर नबी खणी ईंदो आहे ऐं पैगाम शरीयत ई हर कंहिंजो मक़सूद हूंदो आहे, हर रसूल शरीयत खणी ईंदो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिकिड़े शख़्स खे ॾिठो, फासिक़ ऐं फाजिर, हर वक़्तु गुनाहनि जे अंदरि मसरूफ़। अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में अर्ज़ कई कि बारी तबारक व तआला तुंहिंजो अदल ऐं इंसाफ़ त इहो आहे, तुंहिंजो निज़ाम त इहो आहे कि जो को शख़्स तुंहिंजी नाफ़रमानी कंदो आहे, तूं उन लाइ नेमतूं ख़तमु फरमाईंदो आहे, सलब फरमाईंदो आहे। तव्हां जेका ॻाल्हि बयानु कई कि अल्लाह ताला नेमतूं अता फरमायूं, ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन शख़्स खां बि पुछियो कि तूं हर वक़्तु नेमतनि जे अंदरि मुस्तग़रक़ आहीं, अल्लाह ताला जी इबादत बि न आहे कंदो, पोइ तुंहिंजो सभु रोज़ कीअं गुज़रनि था? उन चयो, अर्ज़ु कई हज़रत मूसा अलैहिस्सलाम, मां त मादल जीअं रब तबारक व तआला जी नाफ़रमानी कई, तीअं मुंहिंजे मथां रब वरी इनाम इकराम फरमाया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जी बारगाह में अर्ज़ु कई, बारी ताला ने हिन जो छा माजरो आहे, मूंखे बयानु कयो वञे। त छो त पाण कलीमुल्लाह हुया, अल्लाह सां कलाम फरमाईंदा ॻाल्हाईंदा। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला फरमायो कि मूसा अलैहिस्सलाम, मुंहिंजे अज़ाब जा कई तरीक़ा आहिनि, मुंहिंजे अज़ाब जा कई रंग आहिनि, कई क़िस्मूं आहिनि। इहो न आहे कि कंहिंखे मां नेमतूं न ॾियां त इहो ई अज़ाब आहे। फरमाए कि मुंहिंजे अज़ाबनि मंझां जेको सभिनि खां वॾो जेको अज़ाब आहे उहो इहो आहे, जंहिं बाने खां मां नाराज़ थींदो आहियां उन खां मां तौफ़ीक़ खे सजदा खसे वठंदो आहियां। यानी कि अल्लाह तबारक व तआला जंहिंखां नाराज़ थिए उनखे उनका रिस्क बंदि न कंदो, नेमतूं न खसदो, ॿी का बि शइ न, मगर उनका सजदे जी लज़्ज़त खसे वठंदो। नाज़रीन, तमामु इबरत जो मक़ाम आहे त अल्लाह तबारक व तआला जी नाराज़गी जी अलामत जेकॾहिं कंहिंखे ॼाणणी हुजे त ॾिसो हुनखे अल्लाह पाक सजदनि जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे या खसे छॾी आहे। जे खसे छॾी आहे त जल्दी अल्लाह जी तरफ़ रुजू करियो, अल्लाह पाक खां मुआफ़ी घुरो। या अल्लाह जी नाराज़गी जो अंदाज़ आहे। नाज़रीन,
हींअर वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। असां इजो था वापसि वरूं, अवां ॾिसंदा रहो सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनीअ जी वाट। भलीकार नाज़रीन, अवां प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो, सिंध टीवी जो प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। ऐं अॼु असांजो जेको मौज़ू आहे, यकीन कयो मुंहिंजे माना पंहिंजी दिली कैफ़ियत जेका आहे न उहा सुरूर में आहे, मज़े में आहे। यकीनन तव्हांखे बि मज़ो ईंदो हूंदो, छो न हुजे जो जेको असांजो पालनहार आहे उन सां ई त असांजी मोहबत आहे, उहो ई त असांजो आहे। हे काइनात सॼी बेवफ़ा आहे, सभु छॾे वेंदा। पीउ माउ जी बि हद आहे, औलाद जी बि हद आहे, भेण भाउ जी बि हद आहे, दोस्तनि जी बि हद आहे, नेमतुनि जी बि हद आहे, माल दौलत जी बि हद आहे, घर जी नौकरी हर नेमत जी हद आहे, मगर रब जी ज़ात जी का हद न आहे। हू अहिड़ो करीम आहे, असांजे वजूद खां अॻु में बि करम करे थो, माउ जे पेट में बि उहो करम करे थो, नंढा पैदा थियूं था बि उहो करम करे थो, जवानी ताईं उहो करम करे थो, पौढ़ाइप में जॾहिं सभु बेज़ार था थी वञनि उहो करम करे थो, क़ब्र में लाहे सभु छॾे था वञनि उहो करम करे थो, मैदान हशर में पोइ उन सां ई त मोहबत हुजणु घुरिजे न। यकीन कयो मुंहिंजी दिलि जी कैफ़ियत तव्हां लफ़्ज़नि में महसूसु कंदा हूंदो। अल्लामा साहब, हिकिड़ो ज़बरदस्त सुवालु त अल्लाह तबारक व ताला त करीम आहे न, उहो जॾहिं करम करण ते ईंदो आहे त न ॾिसंदो आहे का शइ, न ॾिसंदो आहे त हीउ किनो आहे, कोझो आहे, बेकार आहे, सुठो आहे, केर बि आहे करम कंदो आहे त कंदो आहे। मगर हिकिड़ी शइ कहिड़ी, अल्लाह तबारक व ताला क़ुर में फरमायो न त मां चाहियां त कहिड़ो बि गुनाह माफ़ करियां, मगर मां शिरक माफ़ न कंदुसि। छो? इन्नल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। बेशक अल्लाह तबारक व ताला शिरक माफ़ न फरमाईंदो, इन खां अलावा जेके गुनाह आहिनि अल्लाह पंहिंजे करम सां माफ़ फरमाए सघे थो। कोई इंसान अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में उनखे रब थी करे माण्हू सजदो त करे, अल्लाह तबारक व ताला जी वहदानियत खे साम्हूं रखी करे को माण्हू इबादत त करे ॾिसे। सची ॻाल्हि अथव इहा, मतिलबु मां पंहिंजे तजुर्बे जी ॻाल्हि कयां थो। हिकु इंसान हदीस में आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में फरमायो, इंसान पंहिंजे रब सां मोहबत करे। वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह, ईमान वारा सभिनि खां वधीक पंहिंजे रब सां मोहबत कंदा आहिनि, सभिनि खां वधीक, यानी शिद्दत जी हद ते। वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह, अरबी ग्रामर जे एतबार सां बि ॾिसो त अशद्दु में ही जो का है सब कुछ अल्लाह ताला बयान कयो आहे, शदीद तरीन मोहब्बत। इंसान अल्लाह सां मोहब्बत त करे ॾिसे। हदीस में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि हिकिड़ो शख़्स, अल्लाहु अकबर, इंसान पंहिंजे रब सां मोहब्बत जो मामिलो इहो आहे। फरमायो कि हिकिड़ो शख़्स अल्लाह ताला को दुआ हीअं घुरे, यानी शदीद मोहब्बत, अल्लाह सां मोहब्बत घुरे इन अंदाज़ सां, ऐं माण्हू घुरे बि अहिड़े अंदाज़ सां कि ॾियण वारनि खे बि जो का आहे नाज़ अची वञे। फरमायो कि अल्लाह को दुआ घुरे, अल्लाह मां तुंहिंजो रब आहियां, तूं मुंहिंजो बानो आहे, या अल्लाह मां तुंहिंजो रब आहियां, तूं मुंहिंजो बानो आहे। यानी इंसान पंहिंजी कैफ़ियत जे अंदरि अञा हूंदो आहे। इंसान जी अल्लाह तबारक व ताला सां जंहिं महिल मोहबत अहिड़ी थी वेंदी आहे त फरमायो कि पोइ अल्लाह ताला पंहिंजी फ़रिश्तनि में फरमाईंदो आहे, ॾिसो त मुंहिंजो बानो मूंखां छा कहिड़े तरीक़े सां घुरे थो। पोइ फ़रिश्ता अल्लाह जी बारगाह में अर्ज़ु कंदा आहिनि, या अल्लाह हे त तुंहिंजी तारीफ़ ऐं सराह जहिड़े तरीक़े सां बयानु करणु खपे उन तरीक़े सां त नथो करे, हे त चए थो मां रब आहियां, उबतो थो चए। फरमाई इहा बाने जी मूंसां मोहबत आहे, इहो चवणु इहो चाहे थो, या अल्लाह तूं मुंहिंजो ख़ालिक़ आहे, मां तुंहिंजो मख़लूक़ आहे, या अल्लाह तूं मुंहिंजो रब आहे, मां तुंहिंजो बानो आहे, तूं पंहिंजी शान जे मुताबिक़ अता फरमा। लेकिन इन जे अल्फाज़ में अहिड़ी हेर फेर थी वेंदी आहे। फरमाए कि रब तबारक व ताला पंहिंजी शान जे मुताबिक़ फ़रिश्तनि में फ़ख़्रु फरमाईंदो आहे, फरमाईंदो ॾिसो मुंहिंजो बानो मूंसां केतिरी इन मां ईअं न आहे त कोई ॼाणे वाणी त न आहे, चइबो अल्लाह सां मोहबत, उन मोहबत में मुंहिंजा लफ़्ज़ साथ नथा ॾियनि, अल्लाह ताला खे इन कैफ़ियत सां प्यार थिए थो। वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह जी इहा तफ़सीर सम्झो था। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाहि तआला जी बारगाह में हिकिड़ी औरत आई, पोइ हिकु शख़्स आयो, उन चयो त साईं मां ॿी शादी करणु चाहियां थो, मां ॿी शादी करणु चाहियां थो। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाहि तआला ने उनजी घरवारी को पुछियो कि तुंहिंजो मुड़ुसु जो का आहे ॿी शादी करणु चाहे थो, ऐं अल्लाह तबारक व ताला बि इन शइ जी इजाज़त अता फरमाई आहे। तव्हां चओ न त अल्लाह तबारक व ताला गुनाह माफ़ कंदो आहे, शिरक छो नथो माफ़ करे। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाहि तआला ने उन औरत खां पुछियो, जमल शरीयत उनखे इजाज़त अता फरमाई आहे त पोइ तोखे इन ते इतराज़ छा आहे। उन औरत हज़रत जुनैद बगदादी जी ख़िदमत में अर्ज़ु कई कि आलिजा हिन मुंहिंजे मुड़ुस खां पुछो कि अगरि इहो सही तरीक़े सां जेके अल्लाह ताला मूंखे हैत ऐं कैफ़ियत अता फरमाई आहे, अहिड़े तरीक़े सां मूंखे
बेहतरीन तरीक़े सां ॾिसे था हिकु नज़र कि मां छा आहियां, उन जी जेका डिमांड जेका कैफ़ियत आहे अगरि उहा पूरी न थिए हा त पोइ ॿिए कंहिं तरफ़ इल्तिफ़ात बि करे हा, लेकिन उन मूंखे उन नज़र सां कॾहिं ॾिठो ई न आहे त पोइ इहो कहिड़े तरीक़े सां चवंदो मूंखे ॿी शादी जी हाजत आहे। त हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाहि तआला अलैह उन औरत जी ॻाल्हि ॿुधी त पाण चीख हणी करे हेठि ज़मीन ते तशरीफ़ खणी आया। जंहिं महिल होश आयो त मुरीदनि अर्ज़ु कई, यार जुनैद बगदादी उन औरत जी ॻाल्हि ते तव्हां में एॾी अहिड़ी कैफ़ियत, फरमाए कि जेको क़ुर जी आयत आहे न, इन अल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही, कि अल्लाह ताला शिरक खां अलावा हर गुनाह माफ़ फरमाईंदो आहे पंहिंजे करम सां। फरमाए इन क़ुर जी आयत जी तफ़सीर मूंखे इहा औरत सम्झाए वई, इन क़ुर जी आयत जी तफ़सीर इहा औरत मूंखे पंहिंजे लफ़्ज़नि में सम्झाए वई कि इंसान बानो जीअं उहा औरत इहा चए पई कि मुंहिंजो मुड़ुसु मुंहिंजी तोड़े जो अल्लाह तबारक व तआला उनखे 4 निकाह करण जी इजाज़त ॾिनी आहे। जी ॻाल्हि इजाज़त जी न आहे, ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजे इन वर मुंहिंजे इन मुड़ुसु हिकु नज़र मूंखे उहा ॾिठी ई न आहे न, जो मां उन जी हर तलब ते पूरी न लहां त पोइ ॿिए तरफ़ वाझाए न। त इंसान बि रब तबारक व तआला जी बंदगी उन अंदाज़ सां करे त सही न, यानी अल्लाह तबारक व तआला जो जेको मतिलबु ऐं मक़सदु आहे न इंसान को, यानी अल्लाह ताला हुए इंसान को पाक ऐं मुनज़्ज़ह कंहिंजी इबादत जी हुनखे ज़रूरत ऐं हाजत न आहे, लेकिन रब की जेका इंसान को जेका तलब ऐं मक़सदु ऐं हाजत आहे उहा इहा आहे कि इंसान उनजी रब जी इबादत करे त ॾिसे, अल्लाह तबारक व तआला को खे पंहिंजो रब सम्झे, यानी ॿियनि खे सभिनि खे परे करे। जंहिं महिल नमाज़ में बीहे त अल्लाह ताला खां अलावा हर शइ जे ख़्वाब ऐं ख़्यालनि में ॿाहिरि निकिरी अचे, उहो पंहिंजे रब खे रब सम्झी करे इबादत त करे त सही न, पोइ रब तबारक व तआला उनखे इबादत में लुत्फ़ अता न फरमाए त पोइ ॻाल्हि कजे। अलामा साहब सवाल आहे हिकिड़ो, मौला अली खे रान में तीर लॻी वियो, तीर खे छिकनि था बि तकलीफ़ ॾिए थो, हेॾो छिकनि था बि तकलीफ़ ॾिए थो, मशवरो कयूं त छॾे ॾियो, साईं जॾहिं नमाज़ में बीहंदे कढी वठंदासीं। मौला अली जॾहिं नमाज़ में बीठा तीर कढी वरितो, मुसले ते रत हुई, जॾहिं सलाम वरायूं त ख़बर बि न पई आहे त छाजी रत आहे, साईं तव्हांजो असां तीर कढी वरितो आहे। फरमायो त मूंखे रब ॼाणे थो, मूंखे ख़बर न पई आहे तव्हां तीर कढी वरितो आहे। अमा साइण सैयदा फातिमा तो ज़हरा, जन्नती औरतुनि जे सरदार, मदीने वारे साईं जे जिगर जो टुकड़ो, पाण अल्लाह ताला सां शिकवा कंदियूं हुयूं त मुंहिंजा अल्लाह तो राति नंढड़ी ठाही आहे जो तुंहिंजी बानी फातिमा 2 रकातूं बि नथी पढ़ी सघे। इमाम हुसैन अली मक़ाम करबला जे मैदान में सभु कुझु ॾेई छॾियो, नौजवान बचड़ा सभु कुझु क़ुर्बान कयईं, सभु कुझु। पोइ बि छा चई त हिकिड़े सजदे शिविर मुंहिंजी छाती खां लो, मां सजदो त कयां। आख़िर छा हो? इमाम ज़ैनुल आबिदीन सजदो कनि था, माण्हू रड़ियूं कनि था, साईं तव्हांजे खेमे खे बाहि लॻी वई आहे, तव्हांजे कखाए घर खे बाहि लॻी वई आहे। पाण ॿाहिरि निकिरी पुछूं छा बाहि? साईं तव्हां किथे हुयो? मां नमाज़ में हुउमि। साईं तव्हां नमाज़ हे घर खे बाहि लॻली? फरमाइनि जेको पुल सिरात ते बीठो हुजे, हेॾां बि बाहि हुजे, हेॾां बि साम्हूं जन्नत हुजे, उनखे कहिड़ी परवाह तव्हांजी दुनिया जी बाहि जी? सवाल इहो आहे त आख़िर इन्हनि इहे अल्लाह जा बाना इन्हनि खे छा मिलियो हो सजदे में, जेको अॼु जे इंसान खे नथो मिले, जो उहो सजदे जी तरफ़ नथो अचे? छा हुयो अहिड़ो? मिलता है क्या नमाज में सजदे में जाके देख। जी शायर त शेर लिखियो आहे, पर शेर में कमाल करे वियो आहे। छा हो अहिड़ो? इंसान जंहिं महिल पंहिंजी जबीन न्याज़ खे अल्लाह जी बारगाह में झुकाईंदो आहे न, पंहिंजी न्याज़ जबीन खे अल्लाह जी बारगाह में झुकाईंदो आहे, पोइ अल्लाह तबारक व तआला पंहिंजी फ़रिश्तनि में फरमाईंदो, ॾिसो माण्हू कहिड़े कद काठ वारो आहे, कहिड़े मालो दौलत वारो आहे, ॿाहिरि निकिरे त खोड़ सारा माण्हू, खोड़ सारा ख़ुदाम, नौकर चाकर, अॻिते पोइ त घुमण फिरण वारा, लेकिन इंसान पंहिंजी आजिज़ी जी इंतिहा ते पुॼंदो आहे जंहिं महिल उहो अल्लाह जी बारगाह में सजदे में वेंदो। इहा आजिज़ी जी इंतिहा आहे कि इंसान जंहिं महिल यानी बाने जी आजिज़ी रब खे पसंद, रब जी बारगाह में झुकण, पोइ जेॾो झुकंदो मन तवादअ लिल्लाहि फ़क़द रफ़अहु अल्लाह, जेको अल्लाह जे लाइ जेतिरी आजिज़ी कंदो आहे, जेतिरो झुकंदो आहे, ॾिसो न तव्हांखे एतिरी बुलंदी अता फरमाईंदो आहे, जेको अल्लाह जे लाइ आजिज़ी कंदो आहे। हमेशह उन अंब तव्हां खाईंदा आहियो, असां बि खाईंदा आहियूं, जेको अंब घणो लटकियल हूंदो आहे न हेठि, उन में मिठास घणी हूंदी आहे। सुभान अल्लाह। जेको माण्हू जेतिरो झुकंदो आहे, अल्लाह तबारक व तआला पंहिंजी बानगी, पंहिंजी बंदगी, पंहिंजी बानगी जी जेका लज़त आहे उहो इंसान खे ओतिरी ज़्यादा अता फरमाईंदो आहे, जेको अल्लाह जी बारगाह में जेतिरो झुकंदो। ॾिसो न अॼु अल्लाह तबारक व तआला जा केतिरा नेक बाना, जीअं तव्हां हज़रत हसनैन करीमनि जो ज़िक्र कयो, अॼु हुननि जा नाला, हुननि जी चर्चा मौजूदु आहिनि। छाकाणि छा वजह? छा उहे खाईंदा पीअंदा न हुया? छा हुनजा ॿार बच्चा न हुया? छा हुनजे घर भाती न हुया? सभु कुझु हुया,
ان کا باوجود حضرت علی رضی اللہ تعالیٰ عنہ کے بارے میں یہ بھی پڑھو تو جمال پان وضو لائے بھی ایندا نا تو پانچے جسم جا جے وار ہوندا وہ بیجی ویندا ہا وہ کہیں عرض کی کہ علی جا اñا تو نماز جو وقت بھی نہ آئے تھو تاں جے متو پیروں اتری خشوع خضوع جی کیفیت وہ فرمائدا تاں یہ تو ڈسو تھا کہ نماز جو وقت پر یہ بھی ڈسو نا کہ ماں وñا کہیں جی بارگاہ میں تو جھکاں کہیں جی بارگاہ میں ناظرین جڏहिं असां इहो तसवर कंदासूं न त असां कंहिंजी बारगाह में झुकूं था हिकु नमाज़ अचो अॼु अहिड़ी बि नमाज़ पढ़ूं अहिड़ी बि नमाज़ पढ़ूं जंहिंमें इहो तसवर करियूं त कंहिंखे था सजदो कयूं जंहिंखे नबियनि सगुरनि सजदो कयो आहे जंहिंखे वलियनि सहाबा ताबईन तबा ताबईन औलिया आइम्मा वॾी वॾी हस्तियुनि इमामनि सगुरनि सजदा कया उन हस्ती खे मां बि सजदो करण थो वञा पियो अंदाज़ो लॻायो त इहो मां तो सजदो करण वञा या उन तौफ़ीक़ अता फरमाई आहे जंहिं ॾींहुं तव्हांखे इहा ख़बर पइजी वई न त सजदे जी लाइ इंसान जी मर्ज़ी न रब जी तौफ़ीक़ शामिल हूंदी आहे त पोइ जॾहिं तव्हांखे ख़बर पवंदी त मुंहिंजे रब मूंखे पंहिंजे सजदे लाइ पाण मूंखे चूंडियो अथई न पोइ जेको तव्हांखे लुत्फ़ ईंदो पोइ जेको तव्हांखे मज़ो ईंदो न पोइ तव्हां चवंदो वाक़ई नमाज़ अॼु पढ़ी आहे सजदो अॼु कयो आहे हज़रत अली जो ही फरमान आहे फरमाए जंहिंमहिल तव्हां नमाज़ न पढ़ो न सजदो न कयो रब खे पोइ तव्हां इहो न सम्झो कि तव्हांखे वक़्तु न मिलियो पोइ फरमाए तव्हां इहो सोचो कि तव्हां को कहिड़ो अहिड़ो अमल सरज़द थी वियो आहे जो रब काइनात तव्हांखे पंहिंजे साम्हूं बीहण जेको आहे पसंदि न आहे कयो नाज़रीन असांजो वक़्तु अॼु पूरो थियो सभ खां पहिरीं मां तव्हां सभिनी नाज़रीन ऐं सामईन जो दिलि जी गहराइनि सां शुक्रियो अदा कयां थो जो तव्हां वक़्तु कढी असांजो प्रोग्राम ॾिसो था चाहे चैनल ते ॾिसो था चाहे यूट्यूब ते छो त यूट्यूब ते असांजो जेको एड्रेस आहे उनखे नोट करियो सिंध TV HD इस्लामिक जेकॾहिं तव्हांखे टेलीविज़न ते प्रोग्राम सुबुह जो 6 खां 7 ॾिसणु रहिजी वियो आहे न तव्हां केॾी महिल बि जॾहिं तव्हां फ़ारिग़ थियो यूट्यूब चैनल खे सर्च करियो सब्सक्राइब कयो उनखे लाइक करियो ऐं शेयर करियो असांजो प्रोग्राम शेयर कंदो न तव्हांखे जेतिरो उलमा किराम बयानु कया आहिनि क़ुर हदीसूं ओतिरो ई सवाबु तव्हांखे बि मिलंदो शेयर बि करियो कमेंट्स ॾियो तव्हांजा सवालात शामिलु कंदासूं इंशाअल्लाह तबारक व ताला तव्हांजा कमेंट्स पढ़ंदासूं ते अमल बि कंदासूं सो तव्हां सभ जी महिरबानी ऐं ख़ुसूसन महिरबानी अॼोके प्रोग्राम में बहितरीनु गुफ़्तगू करण जे लाइ तशरीफ़ वठी आहे अल्लामा बरकतुल्लाह खोसो साहब अवां जी महिरबानी ऐं रिज़वाना हसन साहिबा आपकी मेहरबानी आपका शुक्रिया कि आप तशरीफ़ लाई नाज़रीन इन्हनि कलिमात सां त अल्लाह तबारक व ताला चाहियो त सुभाणे वरी मुलाक़ात थींदी पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा अल्लाह वाही अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला कोई दुनिया अता में नहीं हम था तेरा ओ जो हातिम को मयस्सर है नज़ारा तेरा तो कह उठे दे के बख्शिश में ये रुतबा तेरा वाह क्या जूदो करम है शहबत तेरा वाह क्या जूदो करम है शहबत तेरा नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा कई पुश्तों से गुलामी का है रिश्ता बहार यही तिपती ओ जवानी के बिताए माहुसार अब बुढ़ापे में खुदारा हमें यूं दर
डाल तेरे टुकड़ों पे पले गैर की ठोकर पे न डाल। झिड़कियाँ खाए कहाँ छोड़ के सदका तेरा, झिड़कियाँ खाए कहाँ छोड़ के सदका तेरा। वाह क्या जू दो करम है शहीबत तेरा। नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।